अरे मथे करेस ॿिए हथ ॾेसि न अॻियो ॾेसि न हथु मथे करेसि हा वेह थो ॾिसो अड़े हा अॼु अचणु सिट हिकिड़ी फिल्म थी वई इहे साम्हूं गाॾी ॾिसो था हे रिवर्स करे पियो सिधो असांजे बम्पर सां वञी टच थी साहिल जेको आहे गाॾी सही सिखियल आहे साहिल वरी हाणे हुनजो उस्ताद थींदो ईमान जो अब इहो केरु थो तोखे गाॾी सेखारे साहिल साहिल हमारे घर में आए हैं दो मेहमान एक का नाम है तारा दूसरे का सितारा मिनसा पालियो आहे हिकिड़ो तोतो मिनसा जो आहे तोतो मिनसा डिॼे त नथी न हा चङो पकड़े ॾेखार हेॾे मूं ॾे न अचे होॾे न अचे मिनसा ॾे वञ मिनसा ॾे वञ और खणेसि न डिॼे थी न भाउ तूं डिॼे थी अब मिनसा तोतो पालियो आहे हे ॾिसो कूड़ो आहे सचो आहे हा ॿिए हथ ते विहारसि ॾिसो वेह थो तुंहिंजे मथे करेसि विहारसि न मथे करेसि ॿिए हथ ॾेसि न अॻियो ॾेसि न हथु मथे करेसि हा वेह थो ॾिसो अड़े हा हिते हिते बि वेह थो हे काॾां आंदो अथई हा लधो आहे मिलनि था ईअं पिया आहिनि छा हेॾे 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 हे मिनसा जो तोतो आहे त भलो नज़र त भलो थो अचे हा हिन नालो छा रखियो अथई कमेंट में ॿुधायो त कहिड़ो रखूं अड़े अची वियो दोस्तो जल्दी कमेंट करे ॿुधायो त मिनसा हिन जो नालो छा रखे सही आहे ओके वाह दोस्तो इहे शेराड जेका वठणु आया आहियूं असां दोस्तो राति तव्हांजी गाॾी ॾेखारियो हाणे ॾींहं बि ॾिसी छॾियो त छा छा हिन जो कमु थियो आहे हे हुयसि हिते ऐं हे हिन पासे खां हे मसइलो अथसि थोरो हे ॾिसो ऐं अॻियो छा अथसि हे पतली बि अथसि ऐं पोइ हे बॉनेट अथसि हे बॉनेट ॾिसो हे बॉनेट अॼु कलर थींदो ऐं गाॾी काए था वञूं अॼु असांखे हिकिड़ी शेराड बि ॾिसणी आहे दोस्त इहे शेराड जेका वठणु आया आहियूं असां ऐं हिन जो सौदो थी वियो आहे असांजो हिन जा शीशा ॾिसो था हे शीशा हिन जा जेन्युइन आहिनि नंबर लिखियलु आहे गाॾी जो नंबर बि लिखियलु आहे 94 जी रिकंडीशन गाॾी आहे 86 मॉडल आहे ऐं अंदरो हीअं आहे साफ़ु आहे हे ब्राउन डैशबोर्ड में आई आहे ऐं टायर वायर बि भला अथसि टायर वायर भला अथसि अॻियो लुक हे अथसि हींअर मेरी आहे माना अञा हिनखे सर्विस वर्विस न थी आहे इन करे न त गाॾी हे बिल्कुलु साफ़ु आहे अब तूं ॿुधाए कीअं आहे बढ़िया गाॾी साफ़ु आहे न पसंदि आहे इंजन सुठी अथसि साफ़ु सुथरी सीपीएलसी क्लियर में फाइल ओके अथसि ऐं हे तक़रीबन माना मूंखे लॻे थो त 5-6 हज़ार रुपया ख़र्चु खाईंदी सही थी वेंदी ईअं न भाउ 5,000 ख़र्चु कजांसि ठीकु आहे ओके दोस्तो पंप ते बीठा आहियूं ऐं साहिल पंप तो पेट्रोल थो विझाराएसि छो जो मथां बीह रहे हे गाॾी अथव शेराड अंदरो हिन डैशबोर्ड इहो अथव सही आहे अंदरो हीअं अथव हवा ओके दोस्तो मेहरान बि खणी आया आहियूं हिते घर ऐं हिन जो कलर बि थी वियो आहे मिनसा गाॾी में वेठी आहे हलो गाॾी पसंदि आहे तोखे हा भली आहे अरे वाह भई चङो हिन जो कलर कहिड़ो आहे गाॾी जो रेड ऐं दोस्तो हे मां बॉनेट तव्हांखे ॾेखारियां तव्हांखे ॾेखारियो अॻ में बॉनेट त कीअं हाणे कलर थी वियो आहे हाणे बॉनेट ॾिसो इहो अथव बॉनेट असां हिन जो चेंज कयोसीं पोइ बॉनेट मूंखे सम्झ में न पियो अचे इन करे मां चेंज कयो हुनजी डोरी न हिकिड़े पासे सो हाणे अञा हाणे हिन जूं जेके नंबर प्लेटूं आहिनि इहे सुभाणे हणंदासीं ऐं हिते जेको एच जो लोगो लॻल कोन्हे हे वारो इहो हणंदासीं ऐं पोयां बि नंबर प्लेट हणंदासीं सो हे गाॾी सही थींदी हाणे ॿारनि खे मां साहिल ऐं ईमान खे हीअ ॾींदुसि फ़िलहालु कमुकार लाइ बाक़ी हीअ पाण वटि हूंदी मूं वटि साहिल जेको आहे गाॾी सही सिखियल आहे साहिल वरी हाणे हुनजो उस्ताद थींदो ईमान जो ईमान अब इहो केरु थो तोखे गाॾी सेखारे साहिल हाणे साहिल वरी हिन जो उस्ताद थींदो सो अब केतिरी थो हलाए गाॾी सही थो लॻे सही थो हलाए वञे गियर वेयर ख़बर अथसि हा क्लच व्लच खां बंद नथो करे बाक़ी सही आहे बाक़ी सही आहे हलो भाउ ठीकु आहे इहो बि सिखी वेंदो दोस्तो अॼु असां वरी हिन गाॾी खे खणी आया आहियूं अॼु हिनजी रबिंग पॉलिश थींदी साहिल मूंसां गॾु आहे ऐं मां कोशिशि कंदुसि त अॼु हिनखे जेको रफ लॻे उहो थोरो तेज़ लॻे ताकी हिन गाॾी जी जेका बॉडी आहे माना उहा निकिरी अचे छो जो गाॾी जी बॉडी हूअं ई सुठी आहे पर अञा मां चाहींदुसि त निकिरी अचे बहरहाल अॼु अचणु सिट हिकिड़ी फिल्म थी वई इहे साम्हूं गाॾी ॾिसो था हे रिवर्स करे पियो सिधो असांजे बम्पर सां वञी टच थी पर हिनखे बि थोरा रगड़ा आया आहिनि असांजे बम्पर खे बि रगड़ा आया आहिनि
बहरहाल बचत थी वई आहे, एतिरो मसइलो कोन थियो आहे, बचत थी वई आहे। दोस्तो हींअर रफ हणणु शुरू थियो आहे गाॾी खे, ॾिसो हाणे गाॾी खे सॼी खे रफ लॻायो, उन खां पोइ रबिंग पॉलिश थींदी मशीन सां। दोस्तो हींअर गाॾी खे हिन क्रीम हई आहे रबिंग पॉलिश जे लाइ, ऐं हे मशीन पई आहे, हिन मशीन सां रबिंग पॉलिश थी वेंदी। बल्कि हे पीस थी वियो आहे हिकिड़ो, ॾिसो हे चमके थो, हे थी वियो आहे। हे ॿई भाइर आहिनि, हे परियों पेंटर आहे, हे वरी गाॾी जी सफ़ाई वफ़ाई पॉलिश वॉलिश हे कंदो आहे। हे बि वॾी फिल्म आहे, डबल फिल्म है कारकुन। हवा सही आहे न दोस्तो, साहिल बि लॻे थो त हाणे इहो कमु सिखी वियो आहे, रबिंग पॉलिश कंदो, मशीन हथ में खई अथई। हवा कंहिं सेखारियो अथई? तव्हां सेखारियो आहे? मां सेखारियो आहे। दोस्तो गाॾी खे ॾिसो, हाणे रबिंग पॉलिश थी वई आहे, हाणे वरी पॉलिश थींदसि, हाणे वरी सिर्फ़ु पॉलिश थींदी। पॉलिश थी वई आहे, उस्ताद लॻो अथसि, ॾिसो हाणे छा थो करे, सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। ए उस्ताद छा थो करे? उस्ताद क्या कर रहे हो? मैचिंग कर रहे हो? किस चीज़? मारने उसके रंग और मड फ्लैप, अच्छा बोल रहे हैं इसकी गाड़ी का मार दो। ओके ओके मैं ये मैच कर रहा हूँ। ओके दोस्तों, ये साइड रबिंग पॉलिश थी वई आहे, कंपाउंड पॉलिश भी थी वई आहे। हाँ कंपाउंड पॉलिश भी थी वई आहे। थी वई आहे, उहो करे पियो न अञा फाइनल करे पियो। हे ॾिसो हे माण्हू आहे, ऐं हे तव्हांजे साम्हूं नज़र अचे तव्हांखे। अच्छा, हिन रबिंग पॉलिश कंदे न हे शीशो भरी पियो आहे, ॾिसो दोस्तो, हे लाइट जो नुक़सानु करे छॾियो अथई, 1200 रुपया नुक़सानु थी वियो। अब दोस्त मेरा भाई, ये क्या करूँ इसको यार। हमारे घर में आए हैं 2 मेहमान, एक का नाम है तारा, दूसरे का सितारा। दोनों झूठ बोलने में एक दूसरे के उस्ताद हैं। अब देखना, सबसे पहले हम सवाल करते हैं तारा से। तारा बेटा, ये बताओ, तुम्हारा पप्पा जो है वो कितनी गोलियां फिट करता है रोजाना? 15-20 गोलियां फिट करता है। अच्छा। और ये सितारा बेटा, तुम्हारा अब्बा कितनी गोलियां फिट करता है? कितनी? हाँ 24-20। ये फंस गया सीएम। अरे वाह भाई, ये तो है तारा सितारा की कहानी। एक ने पहना चश्मा, एक पहना रहा है चश्मे। तू क्या लोगों को क्या पहनाता है? चश्मे। देखा भैया, ये शक्ल में एक दूसरे से बिल्कुल मिलते हैं, लेकिन ख्यालात इनके बिल्कुल ही अलग हैं। बड़े होकर एक बनना चाहता है चोर, एक बनना चाहता है पुलिस। अभी मजा आएगा ना भिड़ो। चोर कौन बनेगा? मैं। ठीक है, पुलिस कौन बनेगा? देखे भाई इनके ख्यालात। तारा सितारा बचपन से ही दोनों शरारती थे। अब इनसे पूछते हैं, बेटा तारा, घर में किसकी चलती है, मम्मा की पप्पा की? दोनों की। चल बेटा सितारा, घर में किसकी चलती है, मम्मा की पप्पा की? पप्पा की। ये दोनों हैं पिंजरे में कैद। दांत दिखा बेटा, ये दांत किसने खाए तुम्हारे? दांत किसने नहीं खाए, जब मैं छोटा था ना। हाँ, नहीं तुमने खुद खा लिए? नहीं, तारा ने खाए? नहीं, सितारा ने? तो किसने खाए बेटा? किसी ने भी नहीं। ओके। प्लीज सबर कराए सर। तुमसे ना हो पाएगा।